अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। जवान कंब शागिर्द कंब सिंध जे सियासत ते सिंध जे क़ौमी कारकुननि खे हम सच कहते हैं झूठ नहीं, आओ हमारे साथ चलो। हम सच कहते हैं झूठ नहीं, आओ हमारे साथ चलो। क़ौमी कारकुनन के आज़ाद कयो, सियासी दहशतगर्दी ना मंजूर, सिंधी माण्हू खपण, बंद कयो, सिंधी माण्हू खपण, बंद कयो। सिंध धरती, सिंध वतन, सिंध जेका पाकिस्तान जी पालण वारा जंहिं पाकिस्तान खे वजूद ॾिनो, बदकिस्मती सां अॼु इन चवण ते मजबूर आहियूं त उन रियासत जे अंदरि उन मुल्क जे अंदरि जेको इस्लामी ऐं हिकु क़ौमी मुल्क आहे, उन मुल्क जे अंदरि सिंधी माण्हुनि सां ख़ासि करे सिंध सां माटेली माए वारो सलूक कयो थो वञे। असांजा वसीला पहिरीं पंजाब जे नाले में पंजाबिस्तान में कब्ज़े में आहिनि। अॼु जॾहिं को बि सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करे थो, को बि सिंध जे दर्दनि जी ॻाल्हि करे थो, सिंध ज़ुल्म ऐं जाती ख़िलाफ़ आवाज़ बुलंद थो कयो त उन खंभे गुम कयो थो वञे। सेम सूरताल बलोचिस्तान ऐं सिंध सां आहे। अॼु तव्हां ॾिसो, असांजा नौजवान पढ़ियल लिखियल नौजवान जेकॾहिं उहे कंहिं पंहिंजे हक़ जी राइट लॻाईंदा उनखे खंभे गुम कयो थो वञे। असांजो नियाणियूं जेके कराची खां वेंदे कश्मीर ताईं बिना कंहिं शीशे भञण जे, बिना कंहिं पुतशीद अमल जे पुरअमन तरीक़े सां हुननि जो सिर्फ़ु हिकिड़ो ई ख़ालिस मुतालबो आहे, हिकिड़ो ई विज़न आहे त असांजा प्यार असांखे वापसि कयो। मां सम्झां थो इहो ग़लति मुतालबो न आहे, इहो रियासत लाइ वॾो मसइलो कोन्हे को, या हिन सां रियासत टुटी कान पवंदी, मुल्क टुटी कोन पवंदो, हिकिड़ो जाइज़ मसइलो आहे हुननि जो। उन सां हिकु त भिटशाह जे हिसे अचो, अहिड़ो कुदो अमल कयो। अॼु खां पोइ ओबाड़ जो हिसे अचो, जंहिं हिन थधी राति में, हिन डिसंबर जे आख़िरी राति जे अंदरि उन नियाणियुनि जी तज़लील करे हुनखे हथकड़ियूं हणी, हुननि खे डोड़ाए हुननि खे गिरफ़्तार कयो आहे। कंहिंजे ते गुम आहिनि, काफ़ी दोस्त वारा गुम आहिनि। ऐं उन खां पोइ ॿी शइ आहे जेका सिंधी क़ौम जी लातालगी आहे, सिंध जे क़ौमी क़यादत जी ऐं सिंध जे आम माण्हू जी। राति ॾिठो त फेसबुक ते काफ़ी सारा दोस्त सिंधी क़ौमी क़यादत खे ॻाल्हाइनि। मां सम्झां थो दोस्तनि उन शइ ते ॻाल्हि, जेको तव्हांजो MP आहे, जेको तव्हांजो MNA आहे, जेको तव्हांजो पीर आहे, जेको मुर्शिद आहे, जेको वॾेरो आहे, जंहिंखे वोट ॾियनि था, उनजे ख़िलाफ़ ॻाल्हाइणो पए, उन्हनि खे उते अचणु घुरिजे। पर सिंध जो क़ौमी कारकुन हींअर बि रोडनि ते आहे, हींअर बि रस्तनि ते आहे। असांजो हिकिड़ो ई ख़ालिस मुतालबो आहे त जेके असांजा प्यारा, जेके असांजे भेनरुनि जा ॿाहिरि, जेके असांजे वञुनि जा मुड़ुस, जेके असांजे माइरुनि जा पुट हिन रियासत खणी गुम कया आहिनि, उनखे आज़ादु करे। कराची खां निकितल सिंध सभा जी मार्च खे ओबावड़ो पुलिस रोके छॾियो ऐं पंजाब वञण खां रोकियो, जंहिंमें वॾे में वॾो किरदारु अस्करी मुदाख़लत ऐं जेको आहे सो सिंध पुलिस जो आहे, ओबाड़ो SHO जो आहे। उन खां पोइ जेको आहे सो नियाणियुनि खे हथकड़ियूं हणी तशदुद करे जेको आहे गिरफ़्तार कयो आहे। उन खां पोइ जेको सिंध जा जेके हिन मार्च खे लीड पिया कनि इनाम सिंधी ऐं ॿिया, उन्हनि खे अञा ताईं गुम आहिनि। असां सम्झूं था इहा जेको आहे आइन जी कानून जी बने खड़ी आहे, हिकु पुरअमन तरीक़े सां हिकु मार्च जेका पंहिंजे प्यारनि जी आज़ादी लाइ थी रही, उनखे जेको आहे सो उनखे हेॾो टार्चर करणु या उनखे रासा करणु, इहो कंहिं तरीक़े सां असांखे मंज़ूर न आहे। असां चाहियूं था त सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे ऐं सिंध सभा जे जेके बि साथी आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। असां सम्झूं था त हीउ जेको सॼो सिस्टम थिए पियो, इहो असां सिंधी क़ौम जे हिते जेको आहे सो असांजे हिन में साथ में न आहे। ऐं जेको आहे सो जेके बि सियासी कारकुन या जेके बि माण्हू गुम कया विया आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो।